अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जे वॾे वज़ीर जा वफ़ाक़ जे सूबे सां ज़्यादतियूं करण ऐं बजट में गैर ज़रूरी मनसूबा मढ़ण जा इल्ज़ाम। मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे पैसा ॾेई को अहसान नाहे कंदी। मुल्क खे 70% रेवेन्यू सिंध ॾींदी आहे, जंहिं सबबु असांखे हिसे जा पैसा ॾिना वञनि। वफ़ाक़ी हुकूमत मेगा प्रोजेक्ट बदिरां गंदनि नालनि ऐं मेल हॉल्स ते कमु करे रही आहे। PTI गटर नाला पार्टी बणिजी वई आहे, जेका गटर नालनि में ई लुड़ी वेंदी। सिंध में हुकूमत आहे ई कोन ही हिकु गटर नालो साफ़ नथा करे सघनि त सूबो कीअं हलाईंदा। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा शाहराह फैसल टावर ते तामीरात बाबति दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त हुकूमत खे कैनेडा मां हलायो पियो वञे। यूनिस मेमण नाले शख़्स कैनेडा मां कराचीअ खे हलाए रहियो आहे। सिंध हुकूमत जो रुगो हिकु ई मनसूबो आहे त रिथा खे ख़राब खां ख़राब तर बणायो वञे। क़ौमी असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हुकूमत पारां पेश कयल बजट खे रद्द करे छॾियो। शहबाज शरीफ़ जी बजट ते तक़रीर दौरान हुकूमत MPS जो एहतजाज ऐं नारेबाज़ी। शहबाज शरीफ़ चयो त हुकूमत पारां पेश कयल बजट जा समूरा अंग अखर जाली आहिनि। छा तरक़ी रुगो भली ॻाल्हि आहे जे महल में वेठल शख़्स ऐं संदसि ATMs जी थी रही आहे। महांगाईअ सबबु आवाम पीसजी रहियो आहे। वज़ीर आज़म हुकूमती ऐं पार्टी तर्जुमाननि खे पार्लियामेंट में बजट सेशन दौरान अपोज़िशन खे टफ टाइम ऐं हुकूमती कामयाबीअ खे उजागर करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म चयो त मौजूदा सूरत हाल में बहितरीन बजट पेश करे मुल्क खे बहरानी कैफ़ियत मां कढियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सिलेक्टेड हुकुमराननि IMF जे मुलाज़मनि जी तयारु कयल बजट बिना ॾिठे पेश करे छॾी। बजट जे हर पन्ने ते अवाम जो मुआशी क़त्लेआम लिखियल आहे। आम वापे जी शयुनि ते अरबे रुपयनि जो टैक्स लॻाए आवाम दुश्मन जो सबूत ॾिनो वियो आहे। अॼु पार्लियामेंट जी तारीख़ जो कारो ॾींहुं हुयो। सरकारी बेंचुनि ते वेठल घोड़ करे मुख़ालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ खे तक़रीर करण खां रोकियो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त इमरान पार्लियामेंट में खे बनी ॻाल्हा बणाइणु चाहे थो। असां वॾनि आमरनि खे भॼायो, इमरान खे बि घर भेड़ो कंदासीं। पंजाब हुकूमत 2653 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी। अपोज़िशन जो बजट तक़रीर दौरान एहतजाज ऐं नारेबाज़ी। सूबाई मुलाज़मनि जी पघारनि ऐं पेंशन में 10% वाध जो ऐलान। तरक़ियाती प्रोग्राम लाइ 560 अरब रुपया रखिया विया। उस्मान बुज़दार बजट खे तारीख़ी करार ॾिनो। अपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज बजट खे रद्द करे छॾियो। कोयटा में दहशतगर्दनि पारां विछायल बारूदी सुरंग सां FC जी गाॾी टकराइजी वई। 4 जवान शहीद, गाॾी मुकमल तौर ते तबाह। ISPR मूजिबि FC जा जवान मार्केट रोड तां गुज़री रहिया हुया त संदन गाॾी बारूदी सुरंग सां टकराइजी वई। हमले में सूबेदार सरदार अली खान, सिपाही मुसद्दफ़ हुसैन, अवैस खान ऐं मोहम्मद अनवर शहीद। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त जंग ऐं मुफ़ाहिमत गॾु नथा हली सघनि ऐं नई जदीद जंगी टेक्नोलॉजीअ सां अमन क़ाइमु थी सघे थो। अफ़गानिस्तान जो मसाइलो सियासी आहे जेको ॻाल्हियुनि ज़रिए ई हल थी सघे थो। सिंध में सुभाणे 8 खां 6 जमायत ताईं जा क्लास बि खुली वेंदा। प्राइमरीअ खां 5 दर्जे ताईं तदरुसी अमल 21 जून खां शुरू थी वेंदो। सूबे में कारोबारी मर्कज़ सिर्फ़ु आचर ॾियारे बंदि रखण जो फ़ैसिलो। कराची दहशतगर्दी तोड़ अदालत बैरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाज करण तां जस्कम जे गिरफ़्तार थियल चेयरमैन सनान कुरैशीअ खे बि 5 कारकुननि समेत जुडिशनल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। पुलिस जे रिमांड में वाध वारी दरख़्वास्त रद्द। जस्कम अॻवान इलाही बख़्श बिकक खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत में पेशीअ दौरान सनान कुरैशीअ चयो त पुरअमन सियासी कारकुन आहियूं। दहशतगर्दी ऐं भञ ट्राह सां को बि वास्तो नाहे। बेगुनाह गिरफ़्तार कयल कारकुननि खे आज़ादु कयो वञे। सखर जी एहतसाब अदालत आमदनीअ खां वधीक असासन वारे केस में पीपल्स पार्टीअ जे गिरफ़्तार MPA फारूक शाह खे जेल उमाणे छॾियो। फारूक शाह जो 1 ॾींहं जो जिस्मानी रिमांड पूरो थियण ते नेब फारूक शाह खे अदालत में पेश कयो।
ऐं जांच लाइ वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। अदालत फारूक शाह जे वकील जे मौक़िफ़ ॿुधण ते नेब जी इस्तदा रद्द कंदे PPMPA खे जेल मोकिलण जो बि हुकुम ॾेई छॾियो। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह चयो आहे त कोरोना वबा खां बचण लाइ एहतियाती तदबीरुनि सां गॾु वैक्सीनेशन कराइण लाज़मी आहे। उन जे करे सभई सरकारी मुलाज़िम ऐं 18 साल खां वधीक उमिरि वारा आम शहरी हुकूमत पारां क़ाइमु कयल वैक्सीनेशन सेंटर ते अची वैक्सीनेशन लाज़मी कराइनि त जीअं ज़िंदगीअ जे आम वहिंवार खे बिना कंहिं रंडक जे जारी रही सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम डिवीज़न अंदरि कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन वारे जारी अमल जो जाइज़ो वठण ऐं वैक्सीनेशन जे कम खे तेज़ करण जे सिलसिले में थियल इजलास जी सदारत कंदे कयो। तालके सकरंड जे ॻोठ दलेल देरो जी रहवासी मर्द औरत ऐं मासूम ॿारड़नि अली बख्श मल्ला, पीर बख्श मल्ला, महबूब मल्ला, मिसमात सिंगार मल्ला, मिसमात अमीरा, मिसमात मूमल ऐं ॿियनि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं बासर सरवर मल्ला, इरफान मल्ला, क़ाइम मल्ला, एहसान मल्ला ऐं ॿिया असांजी शादीशुदा न्याणी मारवी ज़ाल रमीज़ मल्ला खे ॾींहं ॾिठे जो घर में गिड़ी अगवा करे खणी विया आहिनि। हुननि चयो त बासर ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि जिन असांजी न्याणीअ खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु असांजी न्याणीअ खे मज़कूरा बासरनि मां जान जो ख़तरो आहे। हुननि चयो त असां न्याणीअ जी अगवा जी शिकायत हद जी पुलिस वटि खणी वियासीं, लेकिन पुलिस 50,000 रिश्वत तलब कई। हुननि चयो त असां ग़रीब आहियूं, 50,000 किथां ॾियूं। हुननि मुतालबो कयो त मज़कूरा बासरनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे असांखे पंहिंजी न्याणी वापसि कराए ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। नौशहर फिरोज़ वार्ड 6 सब रजिस्ट्रार ऐं पुराणे मुख़्तियारकार ऑफिस में मल्ला मुहल्ले में नालियुनि ऐं गटरनि जो गंदो पाणी सफ़ाई न थियण जे करे घिटियुनि में उथली पियो आहे ऐं सफ़ाई न आहे शहर गंदगीअ जो राज। टाउन अमलो गुम आहे। शहरनि घुर कई आहे त शहर खे वबाई बीमारियुनि खां बचायो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।